तारीख़ साईं वॾेरो मीर मोहम्मद साईं लखु सलवात पढ़ाईंदो वा, ख़ैर कंदो वा, न्याज़ कंदो वा। अॼो को वॾेरो मीर मोहम्मद नूनारी साहब जो ख़ैर, वॾेरो इल्ताफ़ नूनारी साहब जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला सलवात जे सदके वॾेरो मीर मोहम्मद नूनारी साईं खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं जे सभिनी पुटनि खे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। हिननि जे रोज़गारनि में ज़ाहिरी ऐं ग़ैबी बरकतूं गंज गंज अता फरमा। साईं रुस्तम अली नूनारी साईं खे सेहत अता फरमा। रुस्तम साईं जे बचड़नि ते जेके मुश्किलातुनि उहे दूर फरमा। ओ मौला वॾेरो मीर मोहम्मद नूनारी साईं अॼु जंहिं लाइ बि दुआ जे लाइ सोचे थो, जंहिं बि साईं खे दुआनि जे लाइ चयो, उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। ओ मौला ए करीम साईं फ़कीर ग़ुलाम रसूल मंगी साईं जो जेको पोटो नंढड़ो बीमार आहे उनखे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। रब जेके बि बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी उम्मत खे फ़िरका वारियत खां बचा। करबला जे मज़लूम शहीदनि जो वास्तो थिए इमाम हुसैन जो ऐं इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा। ओ मौला वॾेरो मीर मोहम्मद नूनारी साईं जी मदद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।